सिंध हाई कोर्ट सखर सर्किट बेंच अमन अमान बाबत केस में वजीर आजम के तलब करण जो इशारो दी छो। सिंध सरकार सूबे में मुकम्मल अमन अमान बाबत मनसूबो पेश करण लाइ 1 महीने की मोहलत जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन न कयो वियो त वज़ीर आज़म खे तलब कयो वेंदो। सिंध में रुगो जंग जो कानून लागू कयो वियो आहे। हिफ़ाज़ती इंतज़ाम किथे आहिनि? सिंध जो को बि रोड महफ़ूज़ न आहे। अमीर पंहिंजे गार्ड रखी सघनि था। ग़रीबनि जी हिफ़ाज़त कई वञे। सिंध में अमन अमान जी हालत ॿियनि सूबनि खां ख़राब आहे। सबब कहिड़ा आहिनि? डॉलर ट्रिपल सेंचुरी जे वेझो पहुची वियो। इंटरबैंक में डॉलर ₹18.89 महांगो। अघ में इज़ाफ़े खां पोइ इंटरबैंक में डॉलर ₹285 जो विकिरो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास थी रहियो आहे। मुल्क की मुआशी सूरत हाल समेत 5 नुक़ाती एजेंडा ते गौर कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट के फैसले बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। नाणे वारो वज़ीर काबीना के IMF सां ॻाल्हियुनि बाबत एतमाद में वठंदो। बिजली के ड्रिगे ब्रेकडाउन बाबत पावर डिवीजन की रिपोर्ट पेश कई वेंदी। स्टेट बैंक की मॉनिटरी पॉलिसी कमेटी जो अहम इजलास थी रहियो आहे। पॉलिसी इजलास में ब्याज की शरह बाबत फैसलो कयो वेंदो। पंजाब ऐं KP में आम चूंडुनि बाबत चीफ इलेक्शन कमिश्नर की सदारत हेठ इलेक्शन कमीशन जो इजलास थी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट के फैसले ऐं कानूनी नुक़्तनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। चूंडुनि वारे मामले ते सदर ऐं गवर्नर सां ॿीहर सलाह मशवरनि बाबत गौर कयो वेंदो। घरू वज़ारत के ख़त लिखण बाबत बि सलाह मशवरा कया वेंदा। बॉर्डर भरिसां नीगरी कनीज़ा सूमरो के क़ातिलनि की गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। राधण मोइन के दड़े रोड ते धरणो ट्रैफिक मुअत्तल। वारसनि जो चवणु आहे त नीगरी कनीज़ा सूमरो के क़त्ल करे लाश तलाव में फेटो कयो वियो आहे। पुलिस नीगरी जो खून लोढ़ण की कोशिश करे रही आहे। लखीवे जो शहर जतोई बिरादरी में तकरार तां फायरिंग वजण कत्ल। मारजी वियलन में शबीर शहर ऐं निज़ामुद्दीन शहर शामिल। धुरन में चिकतान इलाके में डहकाव। महान कवि शेख अयाज़ जो 100 जन्म दिहाड़ो मल्हायो पियो वञे। संदसि इनक़लाबी ऐं मज़ाहमती शाइरी अॼु बि करोड़े दिलनि ते छायल। पाकिस्तान सुपर लीग में मुक़ाबलनि जो सिलसिलो जारी। लाहौर कलंदर्स ऐं कोयटा ग्लैडिएटर्स की टीमन में दंगल थींदो।